असी शहीद रानी बेनज़ीर प्रेस क्लब नौदेरो में मौजूद आहियूं, जिते असां सां गॾु खैरपुर नाथन शाह ज़िले जा PST जेके 40 मार्कूं पास उम्मीदवार आहिनि उहे मौजूद आहिनि। अचो त उन्हनि सां ॻाल्हायूं त उन्हनि जा कहिड़ा मुतालबा आहिनि। असांजो थर्ड फेज़ शुरू नथो कयो वञे, सवाइ ॾटनि दलासनि जे ॿियो कुझु बि नथो ॾिनो वञे। थर्ड फेज़ पूरी सिंध में शुरू थी चुको आहे, पर हींअर ताईं DO सर्वर बबर थर्ड फेज़ शुरू न आहे कयो। ऐं उनखां बाद में DRC ते मेंबरनि जूं सही मौजूदु न आहिनि। जॾहिं DRC ते मेंबरनि जूं सही मौजूदु न आहिनि त इन्हनि शयुनि खे असां कीअं सम्झूं। हे हींअर ॿिए फेज़ जी हींअर ताईं आर्डर जेके आहिनि उहे मोडिफाए करण जे चकर में लॻा पिया आहिनि। कल्ह हिननि खे डायरेक्टर शौकाज़ नोटिस मोकिलियो आहे त तूं कमु कीअं थो हलाए, इहे छा थो करे। वरी जेकॾहिं असां पुछूं था त हींअर ताईं असांखे असली सीटूं ज़ाहिर कोन थियूं कयूं वञनि त असली सीटूं घणियूं आहिनि, कीअं आहिनि, छा आहिनि। गुज़िरियल 3-4 महीननि खां हिननि जे ऑफिसुनि जे चकर पिया था कटियूं। असां इंसाफ़ कयो वञे। DO सां असां वक़्तनि ब वक़्तनि मिलिया आहियूं ऐं असां उनखे चयो बि आहे त बाबा जेके असांजूं जेके मौजूदा सीटूं आहिनि, रिटायरमेंट जो सिलसिलो पियो थो हले ऐं उनखां पोइ असांजूं डिसेबल ऐं माइनॉरिटी जूं कुझु सीटूं आहिनि, उहे बचियल समूरियूं जेके सीटूं आहिनि असां सां ज़ाहिर कयूं वञनि ऐं असां सां इंसाफ़ कयो वञे। एडुकेशन खाते जे अंदरि कारियूं रिढियूं आहिनि जेके बासर आहिनि, जिन्हनि खे MNAs MPAs जी सपोर्ट आहे। हीअ जेका पीपुल्स पार्टी आहे बाक़ाइदा मेरिट कई आहे, लेकिन हिते कुझु बासर आहिनि। बिलख़सूस जेको DO आहे दादू गुलाम सरवर बबर, उहा पंहिंजी मनमानी पियो करे, असांखे को बि रिस्पॉन्स नथो ॾिए ऐं रियल जेके अंग आहिनि उहे मिसिंग पियो करे, लिकाए पियो। हितां में ख़बर हूंदी त जेके कराची में बि ऑर्डर थिया हुया, सॉरी कराची न परसन जे इलाइक़े में ई, जो हिकिड़ो इहो शायदि इटली में हुयो ऐं ॿियो जोही जो हुयो। कल्ह जेकी रिपोर्ट थी आहे, कल्ह में पाण DO चए थो हलनि पिया था ऑर्डर, जेको बोगस ऑर्डर पिया था हलनि, उहो त पाणी पियो थो इशू करे। हाणे उहो नटाए पियो थो जेको आहे मूं ऑर्डर न ॾिना आहिनि, बोगस हलनि पिया था ऑर्डर। हालांकि अहिड़ी का ॻाल्हि कान्हे का, असांजो मुतालबो इहो हाल आहे अख़्तियारनि खां त असांजे जेके जल्दी जल्दी टेंडर लॻाए वञे ऐं असांजी बेचैनी ख़तमु कई वञे। कैमरामैन समझ जमाल सां गॾु लतीफ़ सोलंकी, KTN न्यूज़ नौदेरो।